ओम राधे श्याम। अध्याय 8। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज चवंता, हे अर्जुन, वेदन जा ज्ञानी विद्वान जह सच्चिदानंद रूप परम पद खे ओमकार नाले सां मञींदा आहिनि। मोह खां परे जतन वारा महात्मा जंहिंमें घिरंदा आहिनि ऐं जंहिं परम पद खे चाहण वारा ब्रह्मचर्य जो पालन कंदा आहिनि, उन्हीं परम पद खे तुंहिंजे लाइ नंढे रूप में चवां थो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे भगवान जेको परम ज्ञान आ परमात्मा जो उस संक्षेप रूप में ॿुधाइनि था। भगवान चवनि था, हे अर्जुन, सभु इंद्रियनि जे दरवाजनि खे रोके करे। ॾिसो, हिकु लाइन में चई आहे इंद्रियनि जे दरवाजनि खे रोके, लेकिन तव्हां पढ़ी वेंदव, ठीकु आहे, इंद्रियूं पतो आहे तव्हांखे, लेकिन इन हिकु लाइन में केॾा वॾा अर्थ लिखियल आहिनि। मां पढ़ी वञा ईअं तव्हां ॿुधी वञो। हा, इंद्रियनि जे दरवाजनि खे रोके, ईअं ध्यानु करिणो आहे, भॻवान खे पाइणो आहे, ठीकु आहे, थियो। लेकिन हिकु लाइन ते वीचार त कयो, इंद्रियूं कहिड़ियूं? 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं। उन जा दरवाजा कहिड़ा आहिनि? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध। उन्हनि खे रोकणो कीअं? हे अधु लाइन में केॾी गहरी ॻाल्हि था चवनि भॻवान। चओ हरे राम। तरी स्वामी राम सुखदास महाराजन चवंदा आहिनि, 1000 बार गीता पढ़ो, 1000 बार ही तव्हांखे नवा नवा भाव, अर्थ, रहस्य, राज ऐं मौज मिलंदी। पतो न आहे कहिड़ो जादू आहे। चवनि था, सभिनी इंद्रियनि जे दरनि खे रोके करे, यानी अखियुनि सां ॾिसण जा द्वार बंदि कयूं, जाते ग़लति नज़र वञे, जंहिं ॾिसण सां असांजे अंदरि भक्ति न जगे, भाव न जगे, प्रेम न जगे, जंहिं ॾिसण सां असांजो जीवन भगवत भक्तिअ में न जुड़े, उहे सभु दृश्य हिननि अखियुनि जा असां बंदि करे छॾियूं। तहिड़ी तरह सां कननि सां श्रवण करण जे बारे ऐं मुख सां ॻाल्हाइण जे बारे, ज़बान सां स्वाद वठण जे बारे, सत्य असत्य ॻाल्हाइण जे बारे, कड़वो मिठो ॻाल्हाइण जे बारे, कूड़ सच ॻाल्हाइण जे बारे। पेर काॾे काॾे था वञनि, कंट्रोल कयो। हथ छा था कनि, ग़लति दिशा त नथा वञनि। चओ हरे राम। कई बार असां कोई खोटो कमु करे वेंदा आहियूं, कंहिंखे धकणंदासीं, कुझु चिलाईंदासीं, क्रोध कंदासीं, ऐं वीचार पोइ कंदा आहियूं मूंखे ईअं न करिणो। थींदो आहे की न? वीचार पोइ कंदा आहियूं, अरे यार, त ग़लती थी वई, मां सोचियुमि कोन कुझु। इहो ई भॻवान चवनि था, इंद्रियनि जे दरवाजनि खे बंदि कयो। हरे राम, हे हरे। न त पोइ पशुनि जहिड़ी जिंदगी त लखे करोड़े जीअनि था ऐं पशुनि जी जूणीअ में वञनि था। गीता पढ़ी असां भॻवान जे वचननि जो पालन कयूं, उन रस्ते ते हलूं। भॻवान ओतिरो ई था चवनि जेतिरो असां करे था सघूं। उन खां वधीक भॻवान असां खां उमेद न कंदा आहिनि। जेतिरो असां करे था सघूं ओतिरो ई भॻवान छा था कनि? आशा था रखनि, हा न। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो भाई, इहा अधु लाइन सम्झ में अची वियो न? इंद्रियनि जे द्वारनि खे रोके। इज दैट क्लियर नानक राम? ठीक। हे अर्जुन, सब इंद्रियनि जे द्वारनि खे रोके, यानी इंद्रियनि खे विषयनि खां हटाए ऐं मन खे हृदय में स्थिर करे। हाणे मन खे हृदय में स्थित करणो आहे, वॾी विज्ञान आहे भैया। इहो कीअं थींदो? जॾहिं पहिरियों इंद्रियनि ते रोक थींदी, वरी ध्यानु थींदो, बार बार प्रभुअ जे चरणनि में ध्यानु कंदासीं, तॾहिं वञी मन हृदय में यानी हरिय में लॻंदो। चओ हरे राम। ऐं प्राणनि खे भिरवनि जे विच में आणे,
भिरवन यानी भौं, ये भई भौं जेके आहिनि इन्हनि जे विच में जाते माताऊं भेनरूं बिंदी लॻाईंदियूं, मराठी गुजराती सिंधी सभु लॻाईंदियूं बिंदी, ऐं मामा जाते तिलक लॻाईंदो आहे। ठीकु आहे न, जाते तिलक बिंदी लॻाए वेंदी आहे। इहो जेको ॿिन्हिनि भवनि जे विच में जेको इहो एरिया आहे, इहो ॾाढो स्पॉट महत्वपूर्ण अथव। इनखे 10वां द्वार चयो वियो आहे। ये दरवाजा सभिनि जा बंदि आहिनि, 9 द्वार सभिनि जा खुलियल आहिनि। चओ हरे राम। 9 त सभिनि जा खुलियल आहिनि, 10 जॾहिं खुले कई जन्म लॻी आहे। काया कुटिया निराली जमाने भर से, कितने 10 दरवाजे वाली जमाने भर से, सुनते श्रवण देखते नैना, और पग चाल चले मतवाली जमाने भर से। काया कुटिया निराली जमाने भर से, 10 दरवाजे वाली जमाने भर से। हरे राम। तो भगवान चवनि था सब इंद्रन जे द्वारन खे रोके, इंद्रन खे विषयन को हटाए, मन खे हृदय में लगाए स्थिर करे, पंहिंजे प्राणन खे भौहन जे विच में आणे, ऐं योग सां जेको इंसान ओम नाले अक्षर रूप ब्रह्म जो उच्चारण कंदो आहे। चो न भाई, ओ ओमकार जो उच्चारण कंदे ऐं उन जे अर्थ स्वरूप मुंहिंजो चिंतन कंदे, यानी ओमकार श्री कृष्ण चवनि था मां ही आहियां, मुंहिंजो ई नालो आहे, मुंहिंजो ई स्वरूप आहे। अ उ म 3 अक्षर मिली करे ठहियल, इहो ई प्रणव आहे। इन में गायत्री प्रकट थी आहे। इहो साक्षात परमात्मा चिन्ह आहे, स्वरूप आहे, भगवान जी मूर्त आहे। ईअं सम्झो त भगवान चवनि था ओमकार अक्षर रूप ब्रह्म जो उच्चारण कंदे ऐं उन जे अर्थ स्वरूप मुंहिंजो चिंतन, यानी यादि मुंहिंजी कंदे शरीर जेको छॾे छॾींदो आहे सो परम गतिअ खे प्राप्त कंदो आहे। चओ हरे राम। अंत समय याद अचे न भाई, जॾहिं अंत समय याद अचे तॾहिं त यादि ईंदो जॾहिं रोज सुबुह जो सत्संग कयो, आसादी वार ते अचो, वरी रोज हनुमान जी सां मिली करे नानक राम सां संदीप मामा सां जॾहिं राम धुनी लॻायो 8:30 खां 9:15 ताईं, वरी शाम जो कथा सत्संग कीर्तन में दयालदास तव्हांखे रामायण ॿुधाईंदा आहिनि, वरी उन खां 6 खां 7 सत्संग गीता भक्ति, यानी जेतिरो वधीक खां वधीक थी सघे असां सत्संग कयूं, भजन कयूं। इहो आहे अभ्यास योग। इन जे द्वारा जेके वॾा वॾा कम नथा थी सघनि उहे थी वेंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे अर्जुन, जेको माण्हू सदाई मुंहिंजो स्मरण कंदो आहे, श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। यदा कदा न सदा सदा, जेको माण्हू सदाई मुंहिंजो स्मरण कंदो आहे उन लाइ मां सदाई सवलाईअ सां मिलण लाइ हाज़िर थी वेंदो आहियां। केॾी बढ़िया ॻाल्हि आहे। जेके निरंतर मूंखे यादि कंदा रहंदा आहिनि, स्मरण कंदा रहंदा आहिनि, मां उन्हनि खे भॻवान चवनि था ईज़ीली मिली वेंदो आहियां, सरलता सां। उन्हनि खे कोई डिफिकल्टी न ईंदी आहे, उन्हनि खे कोई ट्रबल न थींदो आहे, उन्हनि खे कोई परेशानी न थींदी आहे। उन्हनि खे मां हलंदे चलंदे खाईंदे पीअंदे केॾी न केॾी महिल अचानक अची वेंदो आहियां ऐं मिली वेंदो आहियां उन्हनि सां। कॾहिं सपननि में अची वेंदो आहियां, कॾहिं ध्यान में अची वेंदो आहियां, कॾहिं कॾहिं भॻवान भेष बदिले बि अची वेंदा अथव। चओ हरे राम। सम्झो था मामा।
मता केमल सुनील के रूप में अची वञनि ऐं तव्हां चिल्लाईंदा रहंदा आहियो उनखे, हाँ किटी करे छॾींदा आहियो 15-15 ॾींहं महीनो, और पतो पियो सुनील तो कोन हुयो, वो तो सांवरो हुयो, वो तो पछताइणो पवंदो। तरी तुलसीदास जी महाराज चवनि था, तुलसी इस संसार में, तुलसी इस संसार में, सबसे मिलिए भाई, सबसे मिलिए भाई, ना जाने किस रूप में, ना जाने किस रूप में, नारायण मिल जाए, नारायण मिल जाए। चवनि था सभिनि सां भाव यानी प्रेम सां मिलो, सभिनि सां। ओहो, दोस्तनि सां सभु प्रेम कंदा आहिनि, पंहिंजनि सां, रिश्तेदारनि सां, यारनि सां, सहेलियुनि सां, मित्रनि सां सभु प्रेम कंदा आहिनि, पर जेको असां सां जले सड़े पचे भुने, जेको दुश्मनी करे, द्वेष करे, कॾहिं उन सां प्रेम करे ॾिसो। हे हरि, उन सां करे ॾिसो, ऐं हो द्वेष करे, वरी ॿिए ॾींहुं प्रेम कयोसि, वरी टे ॾींहं तव्हां सां झगड़ो करे तव्हांजो बुरो चाहे, वरी तव्हां चौथे ॾींहुं प्रेम कयोसि, पोइ ॾिसो उहो प्रेम तव्हांजो उन माण्हूअ सां न थियो, परमात्मा सां थियो। ऐं अगरि 4 ॾींहं टिकी वियो तव्हां, जहर जे बदिले अमृत छॾे छॾियो, त उहो जीवन भर तव्हांजो सचो दोस्त बणिजी वेंदो, शुभचिंतक बणिजी वेंदो, तव्हांजो हितैषी बणिजी वेंदो। हरे राम। छो जो भाई ये जेके वचन आहिनि परमात्मा जा, संतनि जा, तुलसीदास महाराज इन जे मुख मां भगवान ॻाल्हाईंदा आहिनि। नालो आहे तुलसी, कबीर, मीरा, न न इन्हनि जे शब्द इन्हनि जा आहिनि, पर अर्थ भगवान जो आहे। इन्हनि अनुभव कयो आहे न भगवान खे। तुलसीदास महाराज जन जॾहिं रामायण लिखी त पोइ तो उन समय जा जेके वॾा वॾा विद्वान पंडित आहे, जीअं अॼु जो माण्हू हिन जी रामायण केर में असां न मञींदासीं। वाल्मीकि महाराज 10,000 साल पहिरियों लिखिया आहिनि, ऐं वॾनि वॾनि संतनि टीका कई आहे, हिन जी असां छो आजमायूं? संत तुलसीदास महाराज जन त कुझु न चयो, चयूं भाई जंहिंखे अमृत पीअणो आहे उहे पीअनि, मुंहिंजो कंहिंसां कोई अनुबंध कोन्हे, मां पाण अमृत पीआं थो, जंहिंखे सुठो लॻे उहो पीओ। चयूं न फ़ैसिलो थींदो। कहिड़ो फ़ैसिलो थींदो? कि शिव भगवान जे असां मंदिर में रखंदासीं, अगरि भगवान पंहिंजी हस्ताक्षर कंदा त पोइ तव्हांजे रामायण खे महत्व मिलंदो। हाणे ॿुधायो इहा कहिड़ी शर्त आहे? मतिलबु उहे चमत्कार पिया चाहिनि। हाँ, शिव भगवान त न चयो तव्हां मंदिर में खणी अचो। ऐं कयूं छा? उन समय बि अहिड़ा माण्हू हुया। छा कयूं? कई तरह जा 100 रामायण खणी करे इकट्ठा कयूं, ऐं सभिनि खां हेठों तुलसीदास महाराज जी रामायण। समझी तो आजाद? समझी तो न? ॿुधाए हिंदीअ में चवां। सभिनि खां हेठि कंहिंजी रखियऊं? तुलसीदास महाराज जी रामायण। मथों ॿियूं रखियऊं, ऐं वरी मंदिर खे तालो बि ॾिनऊं। सुबुह जो जेॾी महिल अमृत वेले द्वार खुलियो त तुलसीदास महाराज जी रामायण सभिनि खां मथे पई हुई, पन्ना खुलियल हा। उन असली रामायण में शिव भगवान पंहिंजे कर कमल सां लिखियो, तुलसीदास महाराज जी रामायण ॾाढी महान आहे। ऐं हेठों पंहिंजो नालो लिखियो, भगवान महादेव। चओ हरे राम। पोइ दुनिया किरी पई चरणनि ते, जबकि शिव भगवान ही तुलसीदास महाराज को रामायण लिखाई, सपने में दर्शन ॾिनो उन्हनि खे। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों तुलसीदास महाराज छा कयूं? संस्कृत में लिखियऊं। एॾी महिनत करे संस्कृत में लिखियऊं। 2-4 ॾींहं सुबुह जो उथनि त रामायण ई गायब। उहो शिव भगवान खणी पिया वञनि। वरी ॿियो ॾींहुं लिखियऊं, वरी रामायण गायब। 3 ॾींहं सपने में शिव जी आयनि, चवनि बाबा जी छा था कयो? संस्कृत में तव्हांखे कंहिं चयूं लिखण जे लाइ? तव्हां त सरल भाषा में लिखो। त अवध भाषा में लिखियऊं, राम जी जे नगर अयोध्या जे भाषा में। त अॼु तक असां पढ़ूं था, सम्झूं था न, हा न? केॾो रस्तो अचे, केॾी सरल आहे। संस्कृत में लिखंदा त पढ़ी सम्झी सघूं असां। केॾा दयालु अंतर्यामी त्रिकालदर्शी भगवान भोलेनाथ सम्झी विया कि अॻिते अचण वारो जेको कलयुग आहे, ताकि हमेशा हमेशा भक्ति हलंदी रहे। केॾी दूर दृष्टि रखी महादेव भगवान। चओ हरे राम। तंहिंजे करे श्री कृष्ण चवनि था, जेको माण्हू सदा मुंहिंजो सुमरन कंदो आहे
उन लाइ मां सदा सवलाईअ सां मिलण लाइ हाज़िर थी वेंदो आहियां। उहे परम सिद्धीअ खे प्राप्त कयल महात्मा मूंखे प्राप्त करे दुख जे स्थान यानी वरी जन्म खे कोन पाईंदा आहिनि। भगवान चवनि था जेके निरंतर भक्ति कंदा आहिनि उहे मूंखे बि पाईंदा आहिनि ऐं वरी जन्म मरण में बि उहे वापसि न ईंदा आहिनि। त चओ श्री कृष्ण